असां हाणे मिस्टर नरेश उदाणी खे ऐं घनश्याम सागर खे सॾु कंदासीं, जेके अहमदाबाद मां ख़ासि मुंहिंजे चवण ते आया आहिनि। ऐं मिस्टर घनश्याम सागर जेके आहिनि वरदान पिक्चर जिन बि ॾिठी हूंदी उन्हनि जा स्टोरी राइटर आहिनि। ऐं मिस्टर उदाणी जेके आहिनि उहे डायरेक्टर आहिनि। वरदान फिल्म जिन ॾिठी हूंदी तिन खे ख़बर आहे, जिन न ॾिठी हूंदी उहे ॾिसनि ऐं ज़रूरु ॾिसनि। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, इहो ई उन्हनि जो आहे हिन में मॉरल। त महिरबानी करे उहा ज़रूरु ॾिसिजो, पंहिंजे पंहिंजे एरिया में हलाइजो पिक्चर। इन करे हाणे असां पहिरीं नरेश उदाणी जे बुक जो महूरत कंदासीं। नालो चंड घुरायां ज़मीन ते। हिन जो कहिड़ो छा हिननि जो सोच आहे, छा आहे ख़बर न आहे मूंखे। गज़लनि जो मजमू आहे। असां ॻाईंदड़नि खे ॾींदासीं त उन्हनि मां गज़ल करे कंपोज़ करे ॻाईंदा ज़रूरु। मिस्टर नरेश उदाणी जो तख़लस आहे मासूम। हिन मासूम पिक्चर पहिरीं कढी हुई, तॾहिं खां इहो ई तख़लस करे छॾियो अथई। ऐं हीउ पहिरियों माण्हू आहे जंहिं 5 सिंधी फिल्मूं ठाहियूं आहिनि ऐं 5 ई मशहूरु थियूं आहिनि ऐं हिट वयूं आहिनि। सभिनी में पहिरीं वरदान बि हिट वई आहे। जिन न ॾिठी हुजे महिरबानी करे उहे पंहिंजे पंहिंजे एरिया में हलाए करे ॾिसिजो ज़रूरु। नरेश जी सदाईं पंहिंजो किताबनि जो महूरत अहमदाबाद में कंदा। हिन दफ़े असां हिननि खे हिते घुरायो आहे ऐं सीता सुंदर में फ़ख़ुरु थींदो आहे सभिनी खे जेको पंहिंजी किताब जो महूरत कंदो आहे ऐं तंहिंखां पोइ 10-12 किताब कढी छॾींदो आहे। हीअ किताब अरेबिक सिंधी में बि आहे ऐं देवनागरी में बि आहे, जीअं माण्हुनि खे तकलीफ़ न थिए पढ़ण में। चंड घुरायां ज़मीन ते टाइटिल ई अहिड़ो आहे जेको लॻे थो भई यकदमि जल्दी किताब पढ़णु खपे। शाइर छा सोचे करे कयो आहे उहा अञा असांखे पढ़ण खां पोइ ख़बर पवंदी। त चंड खे हेठि घुरायूं त असां चंड ते हलूं सभु ॼणा। हा, उते सिंधी घर ठाहिया हूंदासीं त असां ॻाईंदड़ हलंदासीं न मथे पोइ। हली वियो हाणे असां सिपूं हर दफ़े दादा जे जनम ॾींहं ते कढंदा आहियूं। उनजो महूरत मां मिस्टर नरेश उदाणी ऐं घनश्याम सागर खां कराईंदसि। सिपूं ते जेको असां टाइटिल विधो आहे उहो घनश्याम सागर मूंखे लिखी मोकिलियो हो। हीअ पाण बि आर्टिस्ट आहिनि त उहो असां विधो आहे। त ॾिसिजो ऐं पास कजो। अचो नरेश जी।